आदिलपुर में खबर शामिल कयूं यूसी खोहारा वासी शहरी पारा डिस्प्ले सेंटर के अमले से तकबंदियों तब्दील करने जो इल्ज़ाम हयो वियो आहे। गुलाम अब्बास कोलाटी जो चवण है डिस्प्ले सेंटर अमले सियासी बुनियादन से तकबंदियों तब्दील करे छड़ियों आहिनि। वोटर फ़हरिस्तुन में सिलसिलो नंबर हिकिड़ो ऐं मोबाइल ते मैसेज में सिलसिलो नंबर ॿियो थो अचे। यूसी खोहारा वासी शहरी पारा डिस्प्ले सेंटर के अमले से तकबंदियों तब्दील करने जो इल्ज़ाम हयो वियो आहे। डिस्प्ले सेंटर अमले सियासी बुनियादन से तकबंदियों तब्दील करे छड़ियों आहिनि। गुलाम अब्बास कोलाटी जो चवण है वोटर फ़हरिस्त में सिलसिलो नंबर हिकिड़ो ऐं मोबाइल ते मैसेज में सिलसिलो नंबर ॿियो थो अचे। आदिलपुर जी यूसी खोहारा वासी शहरी पारा डिस्प्ले सेंटर के अमले से तकबंदियों तब्दील करने जो इल्ज़ाम हयो वियो आहे। गुलाम अब्बास कोलाटी जो चवण है डिस्प्ले सेंटर अमले सियासी बुनियादन से तकबंदियों तब्दील करे छड़ियों आहिनि। वोटर फ़हरिस्त में सिलसिलो नंबर हिकु मोबाइल ते मैसेज में सिलसिलो नंबर ॿियो थो अचे।